कई वक्त में बलूचिस्तान में 12 हंधनि ते हिकिड़ी कोऑर्डिनेटेड पाण में हिकिड़ी ज़ाहिर आहे हिकिड़ी कोऑर्डिनेशन सां इहो हिकिड़ी वक्त में हमला करण कया ऐं पोइ उनमां 67 जे करे मारिजी विया ऐं 10 खनि पुलिस वारा ऐं ॿिया लॉ एनफोर्सर्स ऐं शहरी शहीद थी विया। हाणे इनमां ज़ाहिर क़ाबिल मज़म्मत आहे, उहो त सभु अंडरस्टूड ॻाल्हि आहे त ऐं इहो ठीकु आहे, फितरतुल हिंदुस्तान चयो पियो वञे त भई इंडियन बैक्ड आहिनि, इहा ॻाल्हि बि सम्झ में अचे पई, इहा बि का नई न आहे, लेकिन ॿ टे सवाल बि उभरी अचनि था त हिकिड़ी मतिलबु जॾहिं बलूचिस्तान में त मतिलबु तमामु सख़्तु असांजी सिक्योरिटी जा मामलात आहिनि, इंटेलिजेंस आहे, असीं ऑपरेशन्स कयूं पिया, इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन्स कयूं पिया, हर बलूचिस्तान मां इहो महसूसु थिए थो त तमामु घणी सिक्योरिटी अपरेटस ऑपरेट मतिलबु थिए थो ऐं हुन ते नज़रदारी रखी वञे थी। त पोइ हिकु ई वक़्त में कोयटा खां पसनी खां ग्वादर ताईं 12 हंधनि ते यानी ज़ाहिर ई हिक ॿिए सां दहशतगर्द के राब्ते में बि हूंदा, को टाइमिंग फिक्स थियल हूंदी त हिकिड़ी वक़्त में कजे, त दैट शोज़ के बहरहाल अञा ताईं ठीकु आहे। हाणे कामयाबी नाकामी जो त सवाल कुझु सम्झ नथो अचे, त उहो त ज़ाहिर ई तक़रीबन ख़ुदकशी हुजनि था, हिननि खे मरणो ई हूंदो आहे, लेकिन मतिलबु ऐं असांजी फोर्सिस हुनखे रेज़िस्ट बि कयो, ठीकु थी वियो, रिस्पॉन्ड बि करे वरितऊं, लेकिन बहरहाल इहा अलार्मिंग ज़रूरु आहे त जेको थोरो तासुरु अचे थो त शायदि को ठापुर थी वई आहे, कुझु माठार अची वई आहे, त वरी हफ़्ते 10 ॾींहं 15 ॾींहं महीने खां पोइ ॿिया जेके नंढा वॾा किस्सा आहिनि उहो त शायदि बलूचिस्तान मां ॿाहिरि ई नथा निकिरनि, ख़बरूं ॿाहिरि नथियूं अचनि, पर जॾहिं हेॾो वॾो वाक़ियो थी वञे थो, लास्ट वॾो वाक़ियो हिननि कयो जेको हू ट्रेन जी हाईजैकिंग कई, ॿिया वाक़िया थींदा रहंदा आहिनि बलूचिस्तान में, लेकिन जेको ताज़ो हल 2 महीना 3 महीना पहिरीं जेको ट्रेन वारो मामिलो जाफ़र एक्सप्रेस खे कयो हुओ, त उन सां बि हिकिड़ो इंटरनेशनल फोकस ते वरी आयो त न, ऑल इज़ नॉट वेल इन बलूचिस्तान। हाणे वरी अॼु हुननि हिकिड़ो वॾो वाक़ियो कयो आहे त जीअं वरी बलूचिस्तान हिन हवाले सां दुनिया में लाइमलाइट में ऐं मुल्क में बि त भई न शयूं पूरी तरह कंट्रोल में न आहिनि, बल्कि जॾहिं हुननि हू हिकिड़ी रिथाबंदी सां कुझु कनि था त वरी थियनि थो। ठीकु आहे, असांजी रेज़िस्टेंस अचे थी, पोइ भेरे असां ट्रेन हाईजैकर्स खे बि मारे छॾियो, टेररिस्टनि खे अॼु बि मारिजी विया, बट इट अगेन वरी सवाल इहो पैदा थिए थो त आख़िर ही किथे वञी हंधि कंदी सूरत हाल, मतिलबु ऐं मतिलबु सिर्फ़ु बलूचिस्तान न आहे, पोइ हिन सां बतौर पाकिस्तान जे रहण वारे जे त पोइ ॿियनि हंधनि ते बि नज़रूं वञनि थियूं त बलूचिस्तान में ही सूरत हाल आहे। KP जी सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे त हू अञा तीरावादी वारो किसो ई सेटल न थियो आहे। ओवरऑल सियासी छिकताण पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे ऐं ख़िते में बि सूरत हाल अञा अमेरिका ईरान जी कशीदगी मौजूदु आहे। त ऐं अख़बारूं त अगथियूं कनि थियूं त भई सूमर जे ॾींहुं अटैक कंदो अमेरिका, अंगारे जे ॾींहुं अटैक कंदो, हाणे अगथियूं आहिनि, ज़रूरी न आहे सही हुजनि, लेकिन हिकिड़ी जंहिंखां पोइ ही ईरान बि ज़ाहिर असांजे बलूचिस्तान पाकिस्तान सां बलूचिस्तान जे ज़रिए ई कनेक्ट थिए थो, त हिन सॼी सूरत हाल खे नज़र में रखंदे वरी हिकिड़ो दफ़ो उहे सोच उभरी अचे थी त छा हिन सॼी सूरत हाल खे वेदर इट्स मतिलबु जेको सिक्योरिटी जे हवाले सां, लॉ एंड ऑर्डर जे हवाले सां, टेररिज़म खे काउंटर करण जे हवाले सां, या असांजी जेके पॉलिटिकल कशीदगी आहे ऐं सियासी अदम इस्तेकाम आहे हिन हवाले सां, छा ऐं पोइ फॉरेन पॉलिसी जे हवाले सां, छा असांखे पंहिंजी शयुनि खे रीविज़िट न करणु खपे, वरी सोचणु न खपे त जेको स्ट्रेटजी असां हींअर ताईं अप्लाई कयूं पिया, छा किथे हिन में को गुंजाइश आहे त हिन खे कुझु ठीकु करे वठिजे या चेंज करे वठिजे। हलो ठीकु ऐं ग़लति जे बहस में नथा पाऊं, छाकाणि त असां वटि इहो ई चयो वेंदो न असीं जेको कुझु कयूं पिया ठीकु पिया कयूं, लेकिन चेंज करण जी हलो कॾहिं कॾहिं जेका ठीकु शइ हूंदी आहे उहो इलाज बि ठीकु इलाज बि जेको आहे उहो ठीकु न करे रहियो हूंदो आहे मरीज़ खे, त पोइ डिफरेंट दवाऊं इस्तेमालु कबियूं आहिनि, डिफरेंट तरीक़ो इस्तेमालु कबो आहे त जीअं मर्ज़ ख़तमु थी सघे। त मुंहिंजे ख़्याल त
ईअं नाहे त को असीं दहशतगर्दी जे साम्हूं झुकिजी वियासीं या परेशान, लेकिन सॼी शयूं हिक ॿिए सां कनेक्टेड आहिनि। मतिलबु पाकिस्तान अंडर फोकस ही ॿई असांजा जेके सूबा स्पेशली बलूचिस्तान ऐं KP, मतिलबु हिन में असां वटि न लॉ एंड ऑर्डर मामला ठीकु आहिनि, न पॉलिटिकल मामलात में असीं हिननि खे ठीकु कयूं पिया, त पोइ कीअं एक्सपेक्ट कयूं था त बाक़ी शयूं मुल्क में ठीकु रहनि। चीफ जस्टिस साहिब सां PTI वारनि जी कल्ह मुलाक़ात थी, राजा छा नालो आहे हमेशह सलमान अकरम राजा साहिब जी। साईं चवंदा खड़तेल छा निकितो आहे, खड़तेल त कोई निकिरणो हुजे हा त हिन महिल ताईं निकिरी अचे हा खड़तेल त, ऐं ज़ाहिर को CJ साहिब को एडमिनिस्ट्रेटिव पोजीशन त न साहिब वॾो कल्ह क्लेम खणी विया त उनखे चयो वियो त भई जॾहिं फ़ैसिलो थियो त ठीकु आहे, उन राति ई फ़ैसिलो थी वियो, जे राति इहा ख़बर लीक थी त भई डॉक्टर्स जी मुलाक़ात कराइणी आहे, पर पोइ हुननि खे चयो वियो त तव्हां जेको आहे न उहो रूट वठो चीफ जस्टिस साहिब जो, हुननि खे चयो वियो बकोल हुननि जे, त PTI खे चयो वियो त तव्हां चीफ जस्टिस साहिब जो रूट वठो, ऐं पोइ चीफ जस्टिस साहिब वठो, तॾहिं विया, ऐं पोइ चीफ जस्टिस साहिब हुननि खे चयो त रिपोर्ट बि मिली वेंदी तव्हांखे, ऐं पोइ मुलाक़ात बि थी वेंदी। बहरहाल इहे पाण त नथा चई सघूं चीफ जस्टिस साहिबु छा चयो, छाकाणि त अञा ताईं को जेको ज़ाती डॉक्टर आहे ख़ान जो उनजी उन सां मुलाक़ात न कराई वई आहे। सिर्फ़ु पिम्स अस्पताल जो जेको एग्जीक्यूटिव डायरेक्टर आहे उन हिकिड़ी प्रेस रिलीज़ पढ़ी ॿुधाई आहे त हीअं आयो इमरान ख़ान, पोइ हीअं थियो, पोइ हूअं थियो, पर इहो नथा ॿुधाइनि जेके बाक़ी शयूं रिपोर्ट थियनि पियूं त हॉस्पिटल जा CCTV कैमराज़ बि बंदि कया विया, ऐं कीअं अंधेरो कयो वियो, ऐं कीअं राति जे 2 बजे अची वञण जो। सो ओचिती शइ में त कंहिंखे दिलि जो दौरो केॾी महिल पइजी सघे थो, ख़ुदा न ख़ासिता ब्रेन हैमरेज केॾी महिल थी सघे थो, ॿांह जी हॾी केॾी महिल टुटी सघे थी, पर हीअ अखि जो मामिलो त महीननि खां हुनखे आहे त राति जे 12 बजे 1 बजे छो वठी विया आहिनि पिम्स में ऐं पोइ छंछरु ॾींहुं वठी विया आहिनि। ऐं ॻाल्हि वरी उन सहाफ़ी जंहिं ख़बर लीक कई आहे उनखे को ट्रैफिक चौराहे ते हिकिड़ो माण्हू पर्ची ॾेई हलियो हुयो त हीअ ख़बर अथई, ऐं हुन सहाफ़ी बि बिस्मिल्लाह करे ख़बर हलाए छॾी पर्ची ते। सभु सम्झूं था, असां बि थोरी घणी 4 ॾींहं सहाफ़त में गुज़ारिया आहिनि त पर्चियुनि ते ख़बर कीअं मिलंदी आहे। सो ॻाल्हि इहा आहे त ऐं पोइ राति जे 1 बजे छो वठी वियो, ज़ाहिर हाणे पिम्स जो एग्जीक्यूटिव डायरेक्टर त इहो नथो ॿुधाए सघे। सो ऐं अमूमन ही अखि जा हिन जा माहिर डॉक्टर राति जे 12-1 बजे कोई इमरजेंसी ड्यूटीज़ में न हूंदा आहिनि, ही त ER इमरजेंसी रूम में थींदो आहे। लेकिन पर आउं हिन बहस में पाण सभु सम्झूं था त मामिलो छा आहे। सो खड़तेल छा निकिरणो आहे, खड़तेल त जॾहिं ॻाल्हियुनि सां निकिरंदो, ईअं त डॉक्टर त कोन कढी ॾींदा। मोहम्मद हुसैन जतई काज़ी अहमद जी जतई साहब छा चवणु चाहींदा? मुंहिंजो तो ख़्याल ई का सभु सलाम, वरी मूंखे ख़बर पई त हींअर 2 फरवरी ते सिंध गवर्नमेंट वरी कलर ते सब्सिडी ॾिए पई। हाणे इहो कलर त केरु छटींदो, कणिक जा बि कलर थी विया, कमंद जा बि थी विया, हाणे वञी कलर 5-6 महीने में फुटिन खे या कंहिंखे ॾींदो। इहे 2 अरब अला 4 अरब केॾा वेंदा, छा थींदो, इहे कहिड़े इलाइक़े में पढ़िया न, कीअं था आवाम खे रिलीफ ॾियनि, असां सम्झ में ॻाल्हि अचे कोन थी। पंहिंजे रोशनी जना महिरबानी थींदी। जो सां आउं त इन करे रोशनी नथो थी सघां, पाण ऊंधाई में आहियां त हीउ मूं ऐलान पढ़ियो कोन्हे कलर जेको भाण वग़ैरह। हा त इहो मूं त कोन ॿुधो आहे, शायदि ॿी क़िस्त हू जेका पहिरीं भाण जी उहो कल्ह कंहिं कॉलर फ़ोन करे चयो त ॿी क़िस्त अचणी आहे, उहो हूंदो त हूंदो, मूंखे ख़बर न आहे साईं। अञा पहिरीं बि माण्हुनि खे पूरी तरह न मिली आहे। हा बाक़ी साईं ॿी ॻाल्हि ख़ासि करे साहब बल्दियाती निज़ाम लाइ कई त सेवरेज वेवरेज ख़राबु लॻा पिया आहिनि। सॼे हुन में एॾी सिवरेज जी ऐं हिन जी त ॾिसो वॾनि शहरनि जी सिर्फ़ु ॻाल्हि थिए थी। अॼु मूं टाइम न्यूज़ ते बबरलो नंढिड़ो शहर, उन में कैमरा ते नज़र अचे पियो, ॿारड़ो नंढिड़ो पितकड़ो असां वटि छॾे ॾींदा आहिनि माइट, ज़ाहिर नंढा ॻोठ नंढा शहर आहिनि, उनमें ॿार ईअं पितकड़ा 1-1.5 साल, मुंहिंजे ख़्याल आहे उहो ॿारड़ो जी ॿारड़ी या ॿारड़ो जेको आहे 1.5 साल जो बि मुश्किल लॻे पियो मूंखे। उहो हेॾो सारो गटर खुलियो पियो आहे, उन किरी पए थो, शाबश उहो अलाए केरु वीचारो माण्हू हो, उन मुड़सी कई भॻो आहे, उनखे कढियो अथसि। पर हाणे बबरलो त छाकाणि त नंढो शहर आहे तंहिंजे करे उहा ॻाल्हि एतिरी हाईलाइट नथी थिए, पर आहे जिथे किथे सूरत हाल साॻी। मतिलबु सिर्फ़ु कराची लाहौर में गटर में माण्हू कोन पिया किरनि या मरनि, बबरलो में बि थिए पियो, जिथे किथे हालति इहा ई आहे। लाड़काणे में बि रिसेंटली थियो हो।
बल्दियाती इदारनि जा हाणे नासिर शाह छा ॻाल्हि इहा आहे त बबरलो जी बल्दियाती जेको बि टाउन कमेटी आहे हू छा पई करे घटि जा ढकड़ बि जेको आहे उहो वज़ीर ऐं चीफ मिनिस्टर लॻाए ॾींदा छा पोइ इहे बल्दियाती इदारा आहिनि जंहिंखे चयो वञे थो त वधीक फंड ॾियो जेके इन इलेक्शन ते खटी अचनि जेके अहिड़े इलेक्शन्स ते ऐं अहिड़े कारकर्दगी ते हिननि खे चवनि था त हाणे वधीक फंड बि ॾेई छॾियो इख़्तियार बि ॾेई छॾियो नाज़मी वापसि नाज़मी वारो किसो शुरू थी वेंदो फ़ाइदो कोन ज़ाहिर आहे त जेसि ताईं पूरो हिकिड़ो फ़ोन चेंज थींदो सिस्टम जब अॻिते हलूं ज़ाहिर पंहिंजी ॻाल्हि जेका हले पई त हिकिड़ी बलूचिस्तान वारे खे वाक़ई खे अगरि थोरो कनेक्ट रखूं त ज़ाहिर आहे हिकिड़ी सूरत हाल जीअं चवां थियो त थ्रेटनिंग आहे हिकिड़ी अलार्मिंग सिचुएशन आहे बैक टू बैक अटैक्स अहिड़े क़िस्म जा अटैक्स त दुनिया ज़ाहिर थी सघे थो कि ॿिए पर्सपेक्टिव सां ॿिए पर्सपेक्टिव सां ॾिसे ज़रूरी न आहे त असांजे पर्सपेक्टिव सां ॾिसे इंडिया ऑलरेडी हिकिड़ी लॉबिंग करे थो पियो ऐं हिकिड़ी पूरो पाण चयो थो वञे त इंडिया जेका आहे उहा असांजे ख़िलाफ़ु रहियल आहे पर हे जेको ईरान ते बि ज़ाहिर स्पिल ओवर सॼो कुझु ख़दशो आहे त पोइ उन में किथे न किथे माण्हुनि इहो जज़वीज़ूं ॾियणु शुरू कयूं त मुल्क में कुझु हालात बहितर कजनि या कुझु कजे पर छा चइजे जेको हाणे अॻिते वॾा वॾा साफ़ ई क्लेम कनि था पिया त जेका मालिक साहब डील ॾिनी उहा बि डिस्ट्रैक्शन आहे का डील मौजूदु न आहे सेठी साहब चवनि था इट्स अ कंप्लीट डिस्ट्रैक्शन क्रिएट करण जी ॻाल्हि आई आहे इवन अचकज़ई साहब बि चवनि था तबियत सही आहे इहो हरू भरू जेको आहे हिकिड़ो पूरो प्रोपेगेंडा ठाहियो थो वञे हिकिड़ो डिस्ट्रैक्शन क्रिएट कई थी वञे टुवर्ड्स द 8 फरवरी इवन सोहेल आफ़रीदी साहब बि जेके कावड़ अचनि थी उन्हनि खे चवंदा भाउ कावड़ आहे मूंखे पर मां बि छा थो करे सघां हथ ॿधल आहिनि जी मतिलबु ओवरऑल हिकिड़ी